एक महीनो अॻु भान सैदाबाद में क़त्ल थियल मक़तूल गुलाम रसूल लाशारी जा कातुल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ लाशारी बिरादरी जे सवे माण्हुनि सेवण में लालबाग वटि इंडस हाईवे ते धरणो हणी जवाबदार जो बकाया मेन जवाबदार गिरफ़्तार कयो वञनि, न त असां अॼु सेवण में रोड ब्लॉक कयो आहे। हाणे जेको ॿियो असांजो एतिहाज जो CM हाउस कराची वञी सभु लाशारी धरणो हणंदासीं। असांजा जेके आहिनि कातिल जा गिरफ़्तार कोन थिया आहिनि ऐं ॿुधूं पिया त पुलिस जेका पैसा वठी ऐं नाला बि कढे। इहो ई मुतालबो आहे त असांजा नाला बि न कढनि ऐं असांजा जेके मुख्य जवाबदार गिरफ़्तार थियनि। केतिरा ई कलाक इंडस हाईवे बंदि रहण खां पोइ रोड जे ॿिन्ही पासनि खां सवे मुसाफ़िर गाॾियूं बीह वयूं ऐं मुसाफ़िरनि खे पिणु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो। DSP सेवण बशीर खुआरो ऐं SHO सेवण अली अकबर चन्ना धाणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं खेनि यकीन ॾियारियो जंहिं बैदि लाशारी बिरादरी जे माण्हुनि रोड खोले एतिजाजी मुज़ाहिरो ख़तमु करण जो ऐलान कयो। कैमरामैन काशिफ कुमरा सां गॾु कादर कुंबर।